नासिन टंडो बागो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी, जॾहिं त बरसात मुतासिरनि जी वाहुर न थी सघी आहे। उन हवाले सां ॾिसूं था मोहम्मद मल्हा जी रिपोर्ट। पूरे सिंध जियां टंडो बागो ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में मुसलसल बरसात जे वसकारे सबबि बरसात तबाही मचाए छॾी आहे। टंडो बागो शहर जे वार्डनि ऐं केतिरनि ॻोठनि में घरनि अंदरि बरसाती पाणी दाख़िल थियण खां पोइ बरसात मुतासिर शहर जे स्कूलनि में कैंपूं क़ाइमु करे वरितियूं आहिनि। बरसात बोर्ड मुतासिरनि जी सरकार तरफ़ां का बि वायर न कई वई आहे। उन हवाले सां टंडो बागो शहर जे गर्ल्स प्राइमरी स्कूल मीर महिला में बोर्ड मुतासिरनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजा घर जा टपड़ थां सभु भॼी पिया आहिनि, का शइ कोन बची आहे मुंहिंजे घर जी। कुझु बि कोन मिलियो आहे, सरकार जे तरफ़ां कुझु बि कोन मिलियो आहे। असांखे मीर जे कढियो आहे, हेॾनि पाणियुनि मां कढियो आहे असांखे मीर। चौथो ॾींहुं थियो आहे जे हिते वेठा आहियूं, असांखे मीर ऐं कुझु खाधो कारो उहो ॾींहुं पिया। चेल जेतिरो पाणी गोॾे एतिरो पाणी किथे चेल जेतिरो पाणी बीठो आहे। छितूं असांजे घरनि जूं ड्रही वियूं आहिनि। बाक़ी आहे सो हाणे इहा तव्हां सरकार खे हवाले गुज़ारिश आहे, उहा कुझु असांखे मुनाज़िरो ॾिए। कुझु एतिरो जो असीं वरी पंहिंजे बचनि भेड़ा थी पंहिंजे घरनि जी छितूं अॾे कुझु वेही रहूं। बाक़ी असांजी सरकार बाबा सरकार जे तरफ़ां असांखे का शइ कान मिली आहे। आवाज़ चैनल वारनि जा लख कुर्ब जो असां वटि आया, हिननि जी महिरबानी। अर्ज़ु हीअ त असां वटि हींअर पहिरीं ॻाल्हि त पंहिंजे घर में रहण लाइ या मानी पचाइण लाइ या सुम्हण जी घटी बि कोन्हे। माण्हू केतिरो बि ॾींहं कंदो, पहिरीं ॻाल्हि पाणी कोन थो निकिरे। का शइ कोन मिली आहे। बच्चा वीचारा बीमार, छोकिरी उमेदगार आहिनि, तेज़ बुखार चढ़ी वियो, खणी विया आहियूं अस्पताल ते, त का हुकूमत का बि कोन थी करे। ना डॉक्टर आयो आहे, ना का शइ आहे। सिविल ते वञूं अगरि सुई हणियो ऐं रुॻो ॿ गोरियूं ॾियो रवानो करे छॾीनि। छोकिरी उमेदगार हींअर खणी विया आहिनि अस्पताल में, मीर ख़ुदा खां पैसा ॾिना आहिनि। पाणी भाउ असांजे घर में बच्चा असांजा त ॿुॾनि अधा, असांजे वयल आहे नंढड़ा बच्चा ॿुॾनि, असीं केॾां वञूं भला। हिते बेबस वेठा आहियूं, असां वयल आहे हेॾे पाणी में वेठा आहियूं। नंढड़ा बच्चा त ॿुॾनि, खाधो पीतो लाइ का ख़ौराक का बि शइ कोन थी मिले असांखे। हिननि जो चवणु आहे त बरसाति जे वसकारे जे सबबि घरनि जूं छितियूं किरी पियूं आहिनि ऐं घरनि में गोॾे जेॾो पाणी दाख़िल थी वियो आहे। हंधि बिस्तरा खाधे पीते जो सामान बि न आहे। असां हिते स्कूल में पनाह वरिती आहे, सरकार तरफ़ां का बि वायर न कई वई आहे। हिननि DC बदीन वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो त असांखे रिलीफ फ़राहम करे ॾिनो वञे। कैमरामैन सोहेल समूह सां गॾु मोहम्मद मल्हा, आवाज़ TV न्यूज़।